सेकेंडरी मिलाए हिते पेटीएल जा दोस्त शायद नसीराबाद जा वेठा हूंदा। मुझे हल्के में सिर्फ 482 स्कूल हैं जंहिंमो 90% ज़बून हालत। एम आई राइट और रॉन्ग मां सम्झा मुंहिंजो फिगर ग़लति न हूंदो। उन खां पोइ गुल साहब काफ़ी ॻाल्हियूं ॿुधायूं इस्लाम जे तरीक़े सां, इस्लाम जी ॻाल्हियूं ॿुधायूं, पर असांजे लाइ मुंहिंजो वालिद साहब हमेशह चवंदो त उस्ताद जो मायनो पंहिंजे माउ पीउ जी जाइ ऐं उस्ताद जो मक़सदु इहो आहे त उहो तव्हांखे माउ पीउ मुवेरी साईं अलीगुल मुवेरी साईं अब्दुल मुवेरी जन खे हिन पंहिंजे प्रोग्राम में अचण रियाज़दीन अबड़ो साहब हिन महफ़िल खे मचाईंदड़ कामरान ऐं वधि में वधि एडवोकेट मोहतरम जनाब साईं मोहम्मद अली पीरजादो साहब जन खे अचण दे भलीकार चवां पियो। जेके भी दोस्त आहिनि महिमाननि खे रिफ्रेशमेंट कराए वठो। मेन बुनियाद आहे और ख़ासि कर मां अर्ज़ु रखंदुसि सभिनि भाइरनि खे ॿिया मसइला बख़ूबी वो वाक़िफ़ आहे ऐं नौजवान आहे, बाहिमत आहे ऐं मां सम्झां थो त हू हिन ॻोठ में बि का न का ज़रूरु निशानी ॾिनी हूंदी नवाब साहब वॾे या साईं जे न त बि इनशाला कोशिशि करे ऐं असां हुन गुज़ारिश कंदासीं त हीअ ख़ासि करे जेके ॿारड़ियूं इन स्कूल इन या तालीम गाह जेके आहिनि उनखे बहितर कयो वञे त मां सम्झां थो त सुठी ॻाल्हि आहे त पहिरीं अवलनि तरजीह उहो तालीम जो साहब ऐं ॿिया दोस्त मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दोस्तनि जो ऐं ख़ासि करे कामरान तुनिया साहब जो जंहिं हिन बहितरीन ऐं शानदार ऐं नई रवायत वारी तक़रीब में शरीक थियण जो मौक़ो फ़राहम कयो। छाकाणि त उस्ताद जी जेका आज़मत आहे हमेशह असां मुख़्तलिफ़ हंधनि ते तक़रीबनि में वञूं था, प्रोग्रामनि में शरीक थियूं था, पर हीअ जेका मुनफ़रद ऐं हिकिड़ी अल्लमा आदम अल-अस्मा कुल्लहा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा।